पंहिंजा दर्द लिकाए ॿियनि खे खिलाईंदा या ॿियनि खे कहिड़ी ख़बर पोइ असांजी फनकार आहे की सिंध जी नियाणी आहे अॼु धन सवाज थियो आहे सुभाणे असां मुतालबो इहो कयूं था हिकिड़ो कातिल गिरफ़्तार आहे बक़ाया जेके कातिल उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वञे ऐं सरेआम चौक में फांसी थी वञे असां इहो मुतालबो कयूं था असां हुकूमत खे ख़ुदा अकब जी अर्थता जो शिकार ऐं हर महफ़िल में हर प्रोग्राम में जेके दोस्त शराब पी करे फायरिंग कनि था उहा फायरिंग बि बंदि कई ऐं असांजो बाबा हिम्मत अली मीरानी वॾो नालो उहो ख़िताबु कंदो बाबा शमन अली मीरानी जो वॾो भाउ उस्ताद हिम्मत अली मीरानी बाक़ाइदे खुले मैदान खाई मिले ऐं असां बस थींदासीं न असां सभिनी खे इहो चऊं था सरकार खे असां इतलाह था फनकारनि सां ज़ुल्म कयो थो वञे इहो ज़ुल्म पंहिंजो हटाइनि जेतिरो बि थी सघे पंहिंजे फनकारनि जी हिमत कयो अदाकार लाला सिकंदर को ख़्यालनि जो ॾाढो दुख थियो ऐं ॿाहिरनि सां घर थियासीं असां फनकारनि सां हमेशह नाम साबित थींदी रही आहे हमेशह चाहे फनकार हुजे अदाकार हुजे शाइर हुजे मूसीकार हुजे सभिनी सां नाम साबित थी आहे सभिनी सां तव्हां ॾिठो वञे वॾा में वॾा सुठा गुलूकार मूसीकार एतिरे ताईं जो हुनखे इलाज जे लाइ कुझु बि कोन त कोई हिनजे हुकूमत थो सारा हले त कोई को उहो वॾो सरमाएदार या इलेक्शन जे महिल सभु गॾिजी करे असांखे ऐं वोट जे लाइ हथे पहिरें पई वोट वठंदा लेकिन कोई बि हुनजी सार नथो लहे अॼु सरेआम हिनखे गोली लॻाई वई आहे हिकु मासूम ऐं हुनखे को ॿार बि चवंदा पेट में हिकु न ऐं हुनजो ॿिनि ॼणनि जो कातिल आहे ऐं हिनखे सरेआम फांसी ॾिनी वञे ऐं जीअं हिनजो अंजाम ॾिसी करे कोई बि जो सबक़ु हासिलु करे वरी कंहिं फनकार सां नाजाइज़ी न करे इंसाफ़ कयो वञे हिन फनकारनि सां अरे ॾुख ग़म बीमारियूं ॾेई करे अरे असां आवाम खे ख़ुशि कंदा आहियूं उन्हनि जे ख़ुशियुनि जे लाइ सभु कुझु कंदा आहियूं तव्हां कॾहिं इहो अहसासु कयो आहे त असां फनकारनि जे मथां छा थो गुज़रे असांजे घर में रोज़ु राड़ो हूंदो आहे असां खिली करे माण्हुनि खे खिलाईंदा आहियूं उन्हनि खे उहो कंदा आहियूं पर छा ॾिनो आहे असांखे हिन हुकूमत छा ॾिनो आहे कुझु बि कोन आहे ॾिनो कुझु बि कोन ॾिनो आहे अॼु मां खुलेआम चवां थो मां 37 साल हिन फील्ड खे ॾिना आहिनि मूंखे छा मिलियो आहे मूंखे कुझु बि कोन मिलियो असां पाण सभिनी गॾिजी करे चयो त असांजा सिंधी चैनल आहिनि ऐं चैनलनि खे ॾे करे उन्हनि खे उभारियोसीं त असां फनकारनि जे लाइ सहारो थींदा इहे सहारो न आहिनि इहे दुश्मन आहिनि असां फनकारनि जा मूंखे उन्हनि बीमारियूं ॾिनियूं मुंहिंजा पैसा खाई आहे मुंहिंजा 30 लख रुपया मालिक खाई वेठो आहे मां चवां थो 50,000 मूंखे ॾे मां इलाजु करियां त मूंखे 50,000 ॾिनो की वञी खैराती अस्पताल में इलाजु कर मां 2 साल घर वेही रहियो मां पठान आहियां ज़ुबान जो पको आहे चाहे कुझु बि घर वेठो आहे मां अॼु बि हिन चैनल जे दर ते न वियुसि असां फनकारनि खे छा थो मिले कुझु बि नथो मिले कंहिं मूंखां न पुछा चयो त लाला तूं किथे आहीं छा थो करे मां वेठो आहियां घर में वेठो आहियां इहे ई जेके हिन साइड जा जेके अदाकार हूंदा मूंसां फोटू कढण लाइ तयारु हूंदा कढूं था अरे लाला किथे आहे मूंखे ॾिसी एतिरा थिया आहिनि अॼु मां घर वेठा मूंखे कोई पुछा नथो करे पर हीअ त हिकु मूवी आहे अगरि ॿिया बि मर्द आहिनि अॼु असां इंतिज़ार कयूं था वरी सुभाणे सभु कुझु चुप थी वेंदो ॿ टे पंहिंजे उन्हनि खे बि राज़ी करे छॾियां पर हुनखे कुझु बि कोन थींदो पर मां इहो चवां थो त हिनखे सरेआम फांसी ॾिनी वञे ऐं हिनखे सदाई मौत ॾिनी वञे बंदि कयो बंदि कयो बंदि कयो बंदि कयो दोस्तों सभी दोस्तनि जी आयल दोस्तनि जी सभिनी जी वॾी महिरबानी असां लाड़काणे में जेको असांजे आर्टिस्ट सां वाक़ियो थियो आहे हुनजी भरपूर मज़म्मत कयूं था ऐं तेसि ताईं कंदा रहंदासीं जेसि ताईं हिन कातिल खे सरेआम फांसी न ईंदी ऐं हुकूमत इहो असांखे यकीन न ॾियाराईंदी त आईंदा अहिड़ा वाक़िया न थींदा कंहिं फनकार सां कंहिं अदाकार सां असांजे प्लेटफॉर्म तां उस्ताद अतुल गफूर जी अॻवानी में सॼी सिंध में ही मुज़ाहिरनि जो सिलसिलो हले थो ऐं तेसि ताईं हलंदो रहंदो जेसि ताईं असां सां इंसाफ़ न थींदो असांजे अदाकारनि सां असांजे मौसीकारनि सां इंसाफ़ न थींदो
जी लाल सिकंदर कयो त असां पंहिंजे दुखनि खे पंहिंजे गमनि खे पंहिंजे घरनि में रखी तव्हां दोस्तनि जे लाइ ख़ुशियूं खणी ईंदा आहियूं पर अफ़सोस आहे जो असांजे दुखनि जो साथी कोई बि नथो थिए पर मूंखे उमेद आहे त हुकूमत जहिड़े तरीक़े सां असांजे मामलनि खे ॿुधे थी आसिफ अली ज़रदारी साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इंशाअल्लाह असांखे उन्हनि मां उमेद जी पूरी इंसाफ़ जी उमेद आहे इंशाअल्लाह असां सां इंसाफ़ थींदो जेकॾहिं नथो थिए त हीअ एहतजाज अञा वधायो वेंदो वॾी दोस्तनि जी महिरबानी जिन जिन बि असांजो साथ ॾिनो सभिनी जी महिरबानी ऐं मां चाहींदुमि त आख़िर में उन शहीद न्याणी जे लाइ सभई दोस्त मिली करे दुआ कयूं दुआ घुरी करे असां हिन पंहिंजे एहतजाज खे पुरअमन एहतजाज खे कंदासीं वॾी महिरबानी तव्हां सभिनी